जहां देखो ईमान वालो, पसे जिक्र हक है जिक्र मुस्तफा का। रुगो अजान में न पर जिते भी ॾिसंदो अल्लाह जे जिक्र खां बाद में मुस्तफा करीम जो जिक्र आहे। अज़ा क्या जहां देखो ईमान वालो, पसे जिक्र हक है जिक्र मुस्तफा का। के पहले ज़बान हम्द से पाक कर ले, तो फिर नाम ले वो हबीबे खुदा का। पर रब करीम जी ज़ात बबरकात जने हर जाए ते कायनात जे ज़र्रे ज़र्रे जे मथा लाज़िम करे। जने रब करीम चाहे तो मुस्तफा करीम जो जिक्र हुजे, त पोइ पहिरीं अल्लाह ताला जी ज़ात बबरकात हर जाए ते पहिरीं पंहिंजो जिक्र रखियो आहे, उन खां बाद में महबूब जो जिक्र रखियो आहे। इन जे करे आशिक पंहिंजे मोहब्बत जी ॻाल्हि कई आहे। फरमाए थो त इन जे लाइ त रब चाहे थो जेकॾहिं दुनियादार कंहिं दुनिया जे कंहिं ग़फ़लत में कंहिं चुगली हणी करे, कंहिं कूड़ ॻाल्हाए करे, कंहिं गिला ग़ीबत करे, ऐं जेकॾहिं कंहिं गार गंद करे ज़बान नापाक करे छॾी आहे, त डायरेक्ट मुस्तफा जो जिक्र न करे, पहिरीं अल्लाह जो जिक्र करे, पंहिंजी ज़बान खे पाक करे, तंहिंखां बाद में महबूब जो जिक्र करे। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, नारे विलायत, नारे विलायत। शेरे रोज़े धनी, शेरे रोज़े धनी हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो, यो अल्लाह पंहिंजे महबूब जो जिक्र लाज़मी करे छॾियो आहे। पूरी कायनात में इहो जिक्र हले थो ऐं कंहिं बि घड़ी बंदि कोन थींदो आहे। क़ुरान करीम में रब करीम जी ज़ात बबरकात इरशाद फरमायो, इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मतियो, रब करीम कुरान करीम में इरशाद फरमायो त बेशक अल्लाह उन जा मलाइक सगोरा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बार बार जिक्र कंदा रहंदा आहिनि। इन में आहे नबी करीम ते दुरूद मोकिलीन था। अल्लाह उन जा मलाइक नबी करीम ते दुरूद मोकिलींदा आहिनि। हाणे इहो दुरूद कहिड़ो आहे, छा आहे जेको रब करीम मुस्तफा करीम ते मोकिले थो। इमाम बुखारी रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे हदीस जे उन किताब सही बुखारी शरीफ में ज़िक्र फरमायो, इन आयत मुबारका जे तर्जुमे में इन आयत मुबारका जो जिते तफसीर ज़िक्र फरमायो आहे सूरह अहज़ाब जे तफसीर में इमाम बुखारी रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत अबुल आलिया जो कौल नक़ल कयो आहे त रब करीम उन जा मलाइक मुस्तफा करीम ते दुरूद मोकिलीन था। उहो दुरूद कहिड़ो आहे, इन जे तफसीर में लिखे थो पियो त अल्लाह उन जा मलाइक मुस्तफा करीम जो बुलंदियुनि में जिक्र कंदा रहंदा आहिनि। हबीब जे दुरूद मां मक़सद आहे त रब करीम मुस्तफा करीम ते मुस्तफा महबूब जो जिक्र कंदो आहे ऐं आलिम सगोरा मौजूद आहिनि।
बलागत जो अजीज नुक्तो आहे युसल्लून फिल मुजारे इस्तेमाल कयो वियो आहे जंहिंजी माना इस्तिमरार तजद्दुदी सां थींदी आहे जंहिंजो मतिलब आहे त बार बार हिक घड़ी न ईअं न त हिकिड़ो भेरो ज़िक्र थी वियो मुस्तफ़ा करीम जो रब करीम हर सेकंड सेकंड में ज़िक्र कंदो रहंदो जोर सां चओ सुभान अल्लाह हाणे रब करीम अल्लाह ताला वरी बुजुर्गन आलिमन लिखियो आहे त रब करीम पहिरीं पंहिंजी ॻाल्हि कई उन खां बाद में अल्लाह ताला जी ज़ात व बरकात हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे लाइ मोमिनन खे हुकुम फरमायो त अल्लाह बि पढ़े थो अल्लाह दुरूद मोकिले थो मलाइका भी दुरूद पढ़न था ऐ ईमान वारो तव्हां भी दुरूद पढ़ो आलिमन लिखियो आहे त रब करीम पंहिंजो ज़िक्र छो करे ॿुधायो मलाइकनि जी ॻाल्हि छो कई ऐं उन खां बाद में वरी ईमान वारनि खे हुकुम फरमायो इहा तरतीब छो रखी वई आहे ईअं आलिम सगोरा फरमाइनि था इन्हीअ जे करे त रब करीम जी ज़ात बाबरकात पहिरीं पंहिंजी ज़ात जी ख़बर ॿुधाए करे दुनिया खे ॿुधायो आहे त रब करीम पंहिंजे कुदरत सां आसमाननि जे बुलंदियुनि खां मथे सिदरतुल मुंतहा खां मथे उला फौकल उला खां मथे जिते रब करीम जा उमूर तदबीर में ईंदा आहिनि उहे हज़ारे ज़माना सदियूं गुज़री वञनि अञा मथे जेके बुलंदियूं आहिनि उन्हनि में रब करीम मुस्तफ़ा करीम जो ज़िक्र कंदो रहंदो आहे वरी अल्लाह जा मलाइका सगोरा उहे वरी आसमाननि में सतनी आसमाननि में एतिरा मलाइका सगोरा जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आसमान चीकट करे रहियो आहे जीअं ताज़ी का खट ठहियल हुजे कुर्सी हुजे उन मां आवाज़ थिए हबीब करीम फरमायो त आसमान चीकाट करे रहियो आहे ऐं उन जो हक़ आहे त चीकाट करे इन जे करे त पूरो आसमान मलाइकनि सां भरियो पियो आहे जेकॾहिं केरु कंहिं जाइ ते आसमान में वञी करे सुई उछलाए त उहा बि कंहिं न कंहिं मलाइक जे मथां किरंदी समझ में ॻाल्हि न आई छा जोर सां चओ सुभान अल्लाह एॾा मलाइक मथे रहनि था सतनी आसमाननि में रब जो ज़िक्र कनि था ऐं मुस्तफ़ा करीम जो ज़िक्र कनि था अल्लाह ताला ख़बर ॿुधाई आहे त मथे रब करीम मुस्तफ़ा करीम जो ज़िक्र करे थो आसमाननि में मलाइक सगोरा महबूब जो ज़िक्र कनि था हाणे ऐं दुनिया वारो ऐं ईमान वारो अव्हां बि दुनिया जहान में जिते जिते रहो था तव्हां बि मुस्तफ़ा करीम जो ज़िक्र कयो त जीअं अर्श मुअल्ला खां वठी करे सभई आसमान हुजनि जन्नत हुजे जेका कुझु जाइ आहे मथे जी उनमें त ज़िक्र हुजे पर पूरी कायनात में जिते जिते मोमिन आहे उते बि सॼो ज़िक्र महबूब जो ई हले जीअं पूरी कायनात में ज़िक्र रुगो मदीने वारे मीर जो हलंदो हुजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो ये इंतजाम ज़िक्र जा खुद रब करीम पाण कया आहिनि महबूब जा प्यारा उम्मतियो असांजा भाग भला आहिनि जो अॼु मदीने वारे जे ज़िक्र जी इहा कचहरी नसीब थी आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह इहो ज़िक्र रुगो असां कोन था कयूं मुस्तफ़ा करीम खुद पंहिंजी ज़बानी पंहिंजी सिफ़त साराह बयान कई हबीब करीम हिकिड़ी जाइ ते फरमायो अना सय्यदु वलद आदम यौमल क़ियामति वला फ़ख्र महबूब करीम फरमायो क़यामत जे ॾींहुं पूरी इंसानियत जो सरदार मां मोहम्मद करीम हूंदुस यो ज़िक्र मदीने वारे पाण कयो ॿी जाइ ते हबीब करीम फरमायो
अना अक्सरुल अंबिया तबान यौमल क़ियामा। हबीब करीम फरमायो क़यामत जे दिहाड़े सभिनी खां वधीक नबियन जे उम्मतन में सभिनी खां वधीक ताबेदार हूंदा त मूं मुस्तफ़ा करीम जा हूंदा। जेतरी मुंहिंजी उम्मत आहे एतरी कंहिं बि नबी सॻोरे जी उम्मत कान हूंदी। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जे ॾींहुं रुगो हिसाब किताब थी वेंदो। जन्नती जन्नत में वञण जे लाइ सिफ़ूं ॿधंदा तयार हूंदा। उन टाइम ते महबूब करीम फरमायो टोटल जन्नतियुनि जूं 120 सिफ़ूं थींदियूं। घणियूं? 120 सिफ़ूं थींदियूं जन्नतियुनि जूं जेके जन्नत में वञण जे लाइ तयार आहिनि, सिफ़ुनि में बीहनि था। पोइ मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो समानून मिनहा मिन हाज़िहिल उम्मह व अर्बऊन मिनहा मिन साइरिल उमम। मुस्तफ़ा करीम फरमायो कमो बेश 1.25 लाख नबियन जूं उम्मतूं सभई गॾु कढियूं त उन्हनि सभिनी जूं 40 सिफ़ूं थींदियूं ऐं इन्हनि 120 सिफ़ुनि मां 80 सिफ़ूं रुगो मूं मुहम्मद करीम जी उम्मत थींदी। ज़ोर सां जो सुभान अल्लाह। ये सभई मुस्तफ़ा करीम जूं भलायूं आहिनि। पाण दुनिया जहान में आया दीन खणी आया। उहो दीन खणी आया जंहिंमें रहमत बरकत हिदायत आहे, रब जो रज़ामंदो आहे। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उहो अज़मत वारो दीन खणी आया आहिनि जंहिंमें सफ़ाई सुथराई परहेज़गारी ग़लाज़तुनि खां गंदगियुनि खां बचाव आहे। ख़ुदा जो कसम आहे जेको मोमिन शरीयत ते सुन्नत ते अमल करे थो उन जी ज़िंदगी बि पाकीज़ह गुज़रंदी आहे त क़ब्र में वञे त उन जो कफ़न बि मेरो कोन थींदो। सम्झो था? अॼुकल्ह सोशल मीडिया जो ज़मानो आहे। कंहिंखां ॻाल्हि लिकियल कान्हे का। के क़ब्रूं सालनि खां बाद में खुली पवंदियूं आहिनि तॾहिं बि ॾिसबो आहे त उन्हनि जी खल बि सलामत आहे। सम्झो था? छो जेको मुस्तफ़ा करीम सां लहू लॻाए वेठो आहे, जेको अल्लाह करीम जे रज़ामंदे ते वेठो आहे। हज़रत रोज़े धड़ी रज़ियल्लाहु ताला अन्हु ज़िक्र फरमायो इन आयत मुबारका जे तफ़सीर में कुल्लु मन अलैहा शान व यबका कुल्लु मन अलैहा फान व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलालि वल इकराम। रब करीम जेको फरमायो आहे हर शइ फना थी वेंदी पर अल्लाह ज़ुल जलाल वल इकराम जो वजह सलामत हूंदो उहो बाक़ी हूंदो। हज़रत रोज़े धड़ी रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो इन ये वजह मां मुराद उहो तरफ़ आहे यानी हर शइ फना थी वेंदी पर रब करीम जी ज़ात बाबरकात वारो तरफ़ ई सॼो बाक़ी रहंदो। सम्झो था? अल्लाह वारो तरफ़ ई बाक़ी रहंदो। नबियन जो तरफ़ कंहिंजो तरफ़ आहे? अल्लाह जो तरफ़ आहे। ॻाल्हायो त सही। नबियन जो तरफ़ कंहिंजो तरफ़ आहे? अल्लाह जो तरफ़ आहे। वलियन जो तरफ़ अल्लाह जो तरफ़ आहे। ये अल्लाह जे जा गैर नाहिनि। ये न चओ त इहे गैरुल्लाह आहिनि पर इहे भलारा अहलुल्लाह आहिनि। सम्झो था? गैरुल्लाह मां मुराद बुत आहिनि जेके अल्लाह जे मुक़ाबले में अचनि, जिन जी रब जे मुक़ाबले में इबादत कई वञे, पूॼा कई वञे उन्हनि जी, उन्हनि खे गैरुल्लाह चइबो आहे। उहे बुत हुजनि जिन जी पूॼा कई वञे पर नबियनि सॻोरनि जे मज़ारुनि जे लाइ वलियनि सॻोरनि जे मज़ारुनि जे लाइ जेकॾहिं केरु चवे त इहे गैरुल्लाह आहिनि उन्हनि ॾे न वञो त ख़ुदा जो कसम आहे इहो ग़लति चई रहियो आहे। अल्लाह जा वली या नबी
सगोरा गैरुल्लाह नाहिन उहे अहलुल्लाह आहिनि समझो था उन्हनि जो तरफ़ सॼो बाक़ी रहंदो जीअं अल्लाह जी ज़ात बाक़ी आहे त रब करीम जी ज़ात सां जिन ताल्लुक़ जोड़ियो ये मिट्टी उन्हनि खे फना कान करे सघंदी उन्हनि जो जिस्म सलामत रहंदो मिट्टी उन्हनि खे खाई कान सघंदी मुस्तफ़ा करीम फरमायो न ऐ सहाबियो जुमे जे ॾींहुं मूं ते सलात घणी पढ़ंदा कयो अक्सर सलात अलैहि यौमल जुमुआ मदीने वाले फरमायो त मूं ते जुमे जे ॾींहुं दुरूद घणो पढ़ंदा कयो सहाबन अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह इहो रुॻो तव्हांजे ज़ाहिरी हयातीअ ताईं हुकुम आहे या विसाल खां बाद में भी पढ़ूं महबूब करीम जवाब में कमाल जी ॻाल्हि ज़िक्र की सुभान अल्लाह ज़ोर सां चओ सुभान अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नल्लाह ताला हर्रम अलल अर्दि अन तअकुल अजसादल अंबिया फनबियुल्लाहि हय्युन युरज़क़ औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हबीब करीम फरमायो त खबरदार कहिड़ी ॻाल्हि था कयो अल्लाह ताला जी ज़ात बबरकात ज़मीन जे मथां नबियनि जे जिस्मनि खे खाइण हराम करे छॾियो आहे ज़मीन नबियनि जे जिस्मनि खे कान खाईंदी फनबियुल्लाहि हय्युन युरज़क़ अल्लाह जो को बि नबी सगोरो भले मज़ार में हुजे तॾहिं बि ज़िंदा हूंदो आहे उनखे रिज़्क़ बि मिलंदो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह जोर सां चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह हबीब जा आशिक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे बचड़े हज़रत रोज़े धणी आयत जे तफ़सीर में फरमायो त अल्लाह वारा मज़ारनि में हुजनि तॾहिं बि उहे फना कोन थींदा आहिनि बाक़ी आहिनि ॿी हर शइ फना थी वेंदी पर रब जो तरफ़ बाक़ी हूंदो तुंहिंजो धणी मुंहिंजो धणी तुंहिंजो धणी मुंहिंजो धणी समझो था अल्लाह जा वली सगोरा मज़ारनि में इएं ज़िंदा हूंदा आहिनि उन्हनि खे फनाइयत आहे ई कान का रब सां ताल्लुक़ जोड़ण जे करे उहे बि बाक़ी हूंदा आहिनि दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला मदीने वाले साईं जे सदके में इन पाक ज़िक्र जे सदके में असां सभिनी ते पंहिंजो फज़ल फरमाए वाज फरमाए हिन महफ़िल जे लाइ हुआ कुरान ऐं हदीस जा दलील पंहिंजी जाइ ते उहे बि बुज़ुर्गनि आलिमनि खां उहा ॿुधा हूंदा मां सिर्फ़ हिकिड़ी ॻाल्हि करे वञा चवंदा आहिनि त अहिड़ो मीलाद नबी करीम कोन कयो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे विलादत जी ॻाल्हि करे का ॻाल्हि कान कई ऐं चवंदो महबूब करीम साल ते मीलाद कोन कंदा हुया हबीब करीम हर हफ़्ते मीलाद मल्हाईंदा हुया मुस्लिम शरीफ जी हदीस आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हर सूमर जो रोज़ो रखंदा हुया छा कंदा हुया हर सूमर जो रोज़ो रखंदा हुया ठीकु आहे रोज़ो आहे नफ़ली इबादत आहे ईअं माण्हू करे सघे थो मुस्तफ़ा करीम खां पुछा कई वई या रसूल अल्लाह सूमर जो रोज़ो तव्हां कॾहिं ज़िंदगी में छॾियो ई कोन था छाजे करे हबीब करीम फरमायो ज़ाकल यौमुल लज़ी वुलिदतु फ़ीहि इन ॾींहं में मां रोज़ो इन जे करे रखंदो आहियां जो इन ॾींहं में मूं मुहम्मद करीम जी विलादत थी छा समझ में आयो हर हफ़्ते महबूब करीम पंहिंजी विलादत यादि करे त अॼु सूमर जो ॾींहुं आहे अॼु रोज़ो इन जे करे रखणो आहे त इन ॾींहं ते मुहम्मद करीम जी विलादत थी आहे असां त कोई बि साल ते गॾिजी करे महबूब जे विलादत जी ॻाल्हि कंदा आहियूं हबीब करीम त हर हफ़्ते इहो इहतिमाम कंदा हुया ज़ोर सां चओ सुभान अल्लाह ऐं असांजे लाइ ॿी का
बे कह दलील जी जरूरत कान्हे का। वडी गाल इहा है त असांजो मुर्शिद रहबर हजरत रोज़े धणी उर्स धाम धूम सां मल्हाईंदो हुयो। नारे विलायत, नारे विलायत। तुंहिंजो धणी मुंहिंजो धणी, तुंहिंजो धणी मुंहिंजो धणी। खलीफा महमूद फकीर तो फरमाए हजरत रोज़े वारे जा 18 फर्जंद हुया। घणा 18 फर्जंद हुया हजरत रोज़े धणी जा। 4 फर्जंद खणी अॻ में विसाल करे विया। बाकी 14 फर्जंदन मां केतरन जो निकाह काज हजरत रोज़े धणी जे रूबरू थियो। पाण उन काज में मौजूद हूंदा हुया। पर फकीर अचन परे खां वेझो का गरीब मिस्कीन नादार अचन ताम खाइण जे लाइ। हजरत रोज़े वारा नमाज ऐं ज़िक्र जे लाइ मस्जिद में हूंदा हुया। कॾहिं जिते देगियूं पचन काज जूं कॾहिं बि उन जाइ ते कोन आया, या जिते मानी खाधी वीधी हुई उन जाइ ते बि कॾहिं कोन आया। पर कुर्बान वञा हजरत रोज़े धणीअ खां जॾहिं ही उर्स मुबारक जो एहतमाम कंदा हुया। हजरत रोज़े धणी रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन देगियूं पचाइण वारी जाइ ते बि पाण बीठा हूंदा हुया। वरी जिते काम खाइजे उन जाइ ते बि मुर्शिद रोज़े धणी पाण बीही करे काम खाराईंदा हुया। जॾहिं ताम खाई माण्हू वांदा थियनि तॾहिं मुर्शिद आरिफन जो इमाम हजरत रोज़े धणी लोटो हथ में झले पाण फरमाईंदा हुया अचो त मां तव्हांजा हथ पाण धोरायां। आखिर छो हिन दावत में हुन दावत में फर्क कहिड़ो आहे? जंहिंजा हथ दमायत जा रोज़े धणी पाण धोराइण पसंद करे। पाण फरमाईंदा हुया हीअ दावत का आम दावत कान्हे का, हीअ मोहम्मद मीर जी दावत आहे। ज़ोर सां जो सुभान अल्लाह। ऐं फरमाईंदा हुया जेके बि हिन दावत में आया आहियो से सभई मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जा मेहमान आहियो। इन जे करे रोज़े वारा इनखे एॾी अहमियत ॾींदा हुया। हबीब करीम जा प्यारा उम्मतीयो, इहो ज़िक्र जूं महफ़िलूं मीलाद मल्हाइण इहो बि मोमिन जो कमु आहे जेको रब करीम जा शुक्र मञे थो। भाड़ियो मञींदो समझो था, भाड़ियो एहसान मञींदो ई कोन्हे को। पर रब करीम जो फरमायो त लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूला। रब मोमिनन ते वॾो थोरो कयो आहे जो उनखे पंहिंजो रसूल ॾिनो अथसि। अल्हम्दुलिल्लाह असां एहसान मञूं था, लाहे त कोन सघंदासूं, पर अल्लाह तौफीक ॾे त ॻाईंदा ज़रूर रहंदासूं। दुआ कयो त रब करीम असां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए, इन पाक ज़िक्र जूं असांखे रहमतूं बरकतूं नसीब फरमाए। आमीन बिजाहि नबील अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। व आखिर दावाया अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।